अफ़गाननि समेत गैरक़ानूनी परडे॒नि खे मुल्क छॾण लाइ ॾिनल मोहलत अॼु राति 12 वॻे ख़तमु थी वेंदी। सुभाणे खां सिंध समेत समूरे मुल्क में गैरक़ानूनी परडे॒नि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू थी वेंदो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 11,553 अफ़गानी पंहिंजे वतन रवाना थी विया। सरकारी अंगनि अख़रनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं अफ़गानिस्तान वियल गैरक़ानूनी परडे॒नि में 3,153 मर्द, 2,823 औरतूं ऐं 5,577 ॿार शामिल आहिनि। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि जे ऐलान मूजिबि सुभाणे खां गैरक़ानूनी परडे॒नि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू थी वेंदो। गैरक़ानूनी परडे॒नि खे तरसाइण ऐं ॿियूं सहूलियतूं ॾींदड़ पाकिस्तान ख़िलाफ़ बि कार्रवाइयूं थींदियूं। रिपोर्ट राहिब गाओ, इब्रा न्यूज़, कराची।